नाज़रीन सकरन में ॻोठ साहिब खां लुंड ते मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस चढ़ाई कई आहे। चक्रियूं थियूं आहिनि। चढ़ाई दौरान पुलिस ऐं ॻोठनि में चक्रियूं थियूं। ॻोठाणनि जो मेहराब रोड ते धरणो जारी आहे। इन हवाले सां ब्रेक न्यूज़ मां कंदासीं। नाज़रीन सकरन खां ॻोठ साहिब खां लुंड ते मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस चढ़ाई कई आहे। चक्रियूं बि थियूं आहिनि। चढ़ाई दौरान पुलिस ऐं ॻोठाणनि में चक्रियूं थियूं आहिनि, जॾहिं त ॻोठाणनि मेहराब रोड ते धरणो हंयो आहे। पुलिस बासरनि जे चवण ते चढ़ाई करे घर ॾाहण जी कोशिश कई आहे। एहतिजाज कंदड़नि जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेक न्यूज़ मां कंदासीं। नाज़रीन सकरन खां ॻोठ साहिब खां लुंड ते मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस चढ़ाई कई आहे। चक्रियूं बि थियूं आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे सकरन मां ज़ुल्फ़कार कोरी। जी ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सकरन भरिसां ॻोठ साहिब खां लुंड जे ॻोठ ते ज़िले नास जे सकरन थाणे, माड़ी थाणे ऐं पीके थाणे जी पुलिस ऐं लेडीज़ पुलिस समेत ॻोठ जी ज़मीन ख़ाली कराइण जी लाइ पहुती। ॻोठाणनि जे लठबाज़ी पिण कई। हिकु ॻोठाणो गिरफ़्तार। उन मौक़े ते हाजन लोडम मंज़ूर मुराद, अकरम सरवर, मुनवर सद्दाम, मुसाद राणी ऐं मुतवल अज़ीमा औरतुनि मर्दनि मासूम ॿारनि समेत रोड ब्लॉक करे एहतिजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। सभई चयो त असांजी ज़मीन 1974 में असां ज़ायद हुसैन खां ख़रीद कई हुई, जंहिंमें कोर्ट में सेशन हाई कोर्ट में केस हली रहियो आहे। पर बासरनि जे चवण ते पुलिस रेवेन्यू खाते पर अॼु असांजे ॻोठ ते हमिलो करे घर ठाहिण जी कोशिशि कई, लेकिन औरतुनि ऐं ॿारनि जी मज़ामत ते पुलिस तशदुद करे असांजे घरनि ते पुलिस चढ़ाई करे असांजे औरतुनि ते तशदुद कयो आहे। उन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु आहे त असांखे 6 साल थी विया आहिनि, पर अॼु पुलिस कहिड़ी रिश्वत एवज़ असांखे तंग कयो आहे। जॾहिं त सकरन पुलिस जो चवणु आहे त थर्ड सीनियर जज जी अदालत हुकुमबस घर ज़मीन घर ख़ाली कराइण लाइ वियासीं त ॻोठाणा असां मज़ामत कई ताकी तशदुद करण वारो असां ते इल्ज़ाम आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी ज़ुल्फ़कार कोरी तफ़सील ॾियण जे लाइ।